अस्सलामुअलैकुम दोस्तों उम्मीद है कयां पियो तव्हां सभु ठीकु हूंदा। दोस्तों मां आहियां इमाम दीन मर, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो इमाम दीन ऑफिशियल। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त ग़ुलाम ऐं मीरा जे बारे में हालार ऐं कलसूम जे बारे में। दोस्तों ग़ुलाम पंहिंजे भेण जे मंगणे में पूरो ज़ोर लगाए वेठो आहे त मां पंहिंजो भेण जो संग कोठी वारनि खे ॾियां। दोस्तों जीअं त हू पंहिंजे कामयाबीअ में नाकाम थियो आहे, मंगणो त थी चुको आहे रबनि सां, ॾिसूं त अॻिते छा थो थिए। हू पंहिंजे भेण जे मंगणे में पूरो ज़ोर लगाए वेठो आहे ऐं मोबाइल बि वठी आयो आहे त जीअं तस्वीरूं कढी रबनि ॾे मोकिलियूं त रबनि मिट्रीअ खां इनकार करे। जीअं त दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदुसि हालार जे बारे में त हालार केतिरो पेश पियो अचे कलसूम हुन सां पोइ बि साॻिए पुराणे आशिक़ सां घरां निकिरण जे लाइ तयारु आहे। जीअं त हुनखे दावत बि ॾिनी अथसि त मुंहिंजे घर में अचु। हुन चयसि त हालार जो टाइम ॿुधा कहिड़ो आहे, उन्हनि टाइमनि ते मां अची सघां थो, पर कोशिशि कर त तूं ॿाहिरि निकिरी अचु। हाणे ॾिसूं अॻिते त दोस्तों छा थो थिए। तव्हां कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो, तव्हां ॾिसंदा जेका हुजो उन्हनि ॿाहिरनि खे ज़रूरु